शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 4 थी पियो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियल रेहाना मंगी लाड़काणे जे अस्पताल में सूरन असांजे दम ॾेई छॾियो आहे। वैन ऐं कार में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे ॿुधाईंदासीं अहम ख़बर बाबति। नाज़रीन, शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 4 थी पियो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियल रेहाना मंगी लाड़काणे जे अस्पताल में सूरन असांजे दम ॾेई छॾियो आहे। वैन ऐं कार में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 4 थी वियो। रोड हादसे में ज़ख़्मी थियल रेहाना मंगी लाड़काणे जे अस्पताल में सूरन असांजे दम ॾेई छॾियो। वैन ऐं कार में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई आहे। फौतुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया अहम ख़बर बाबति त रोड हादसे में ज़ख़्मी थियल रेहाना मंगी लाड़काणे जे अस्पताल में सूरन असांजे दम ॾेई छॾियो आहे। वैन ऐं कार में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ख़बर शामिल कई पिया। नाज़रीन, शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियल रेहाना मंगी लाड़काणे जे अस्पताल में सूरन असांजे दम ॾेई छॾियो आहे। वैन ऐं कार में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियल रेहाना मंगी लाड़काणे जे अस्पताल में सूरन असांजे दम ॾेई छॾियो आहे। वैन ऐं कार में टक्कर जे नतीजे में 2 ॿारनि समेत 3 ॼणा फौत ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर शामिल की पिया। नाज़रीन, शहदाद कोट वेझो 2 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत फौत थी वई। फौतुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे।